सभिनी खे सलाहियो वञी पियो। जी काका। मोर सां मिली उनखे मुंहिंजा घणे खां घणा सलाम चइजां ऐं हुनखे इहो बि चइजां तोखां सवाइ असांजो घर वीरान हर वक़्तु तोखे यादि कंदा रहूं था। वक़्तु मिले त पहिरियों ज़रूरु पाइजां। ज़रूरु। मां मोर सां मिली तव्हांजा सनिया उन ताईं ज़रूरु पहुचाईंदुसि। अलाह जी अमान राजन, अलाह जी अमान। वलर खे साण वठियो पियो वञी त वलर खे साण ई वठी अचिजांइ। भाई जेको सामान आयो आहे न उन में घोड़ो ॿाहिरि। ईअं था कयो मिठे भत जो देगड़ो था लाहियूं जे छोकिरा वञी ख़ैर सां कम सां लॻनि। हाउ वधी बेबुल ख़ैर कढणु घुरिजे। काकी ख़ैर का बि कान कढंदी। मां त चवां थी त लप लप चांवरनि जी सभु विझूं था, ख़ैर सभिनि जो थी वेंदो। इहे बि सही आहे, उन में त अञा बि वधीक बरकत पवंदी। इहो ख़ैर सभु गॾिजी कयूं था ऐं मां हूअं बि मिठे भत जो देगड़ो बासियोमि, सो बि अलॻि अलॻि सां वरी कहिड़ी बास बासी अथई। जॾहिं मोर हितां ॾुखारो थी शहर पे वियो त मूं मिठे भत जो देगड़ो बासियो। हाणे ख़ैर सां मोर मोटी अचे त मां बि मिठे भत जो देगड़ो लाहींदसि। ही समूरी कमाई जेका आहे मोर जी त आहे, उन मां ख़ैर छो नथी कढी? मोर जे अचण जो बहानो आहे। जॾहिं हू पाण मोटी ईंदो न पोइ हिते अची ख़ैर कढंदो। मालिक साईं कंदो ख़ैरनि सां मोटी ईंदो। तूं उल्को न कर। खड़पी लई तो मोर खे पंहिंजे पुट जीअं पालियो आहे। ॾिस इन्हनि खे औलाद त न थियो पर मोर जी सूरत में अल्लाह साईं इन्हनि खे औलाद त ॾिनो आहे न। हाउ वधी बेबुल मोर बि ॾाढो सुठो आहे। हिननि ॿिन्हिनि जी पंहिंजे माउ पीउ वांगुरु इज़त कंदो आहे। बसि हाणे रुगो ख़ैर सां शहर मां कमाए मोटी अचे, हुन जे लाइ कुंवार ॻोल्हींदसि ऐं हुननि जे हथड़नि ते मेहंदी बि मां पाण लाहींदसि। भई किथे हू शहर मां पाण लाइ मंडम त न वठी ईंदो? न काकी न, असांखे इहा मड मां वॾ मकान खपे। इहा मड मां असांखां असांजो मोर खसे छॾींदी। तुंहिंजो दिमाग़ जाइ ते आहे न? छो छा थियो आहे? सामान जेको वठण थो वञी उन मां 10-15 जेके बचंदा आहिनि तूं वरी सही साहब जी यानी तिरी ते थो रखी। तूं वरी मूंखे इहो ॿुधा त साहब खे उन्हनि पैसनि जी बुख आहे? ख़ादिम ॻाल्हि बुख जी न आहे, ॻाल्हि त ईमानदारी जी आहे न। साहब खे कहिड़ी ख़बर त सामान मां पैसा बचनि था या न? साहब ॿार थो रही आहे जो हुनखे ख़बर न पवंदी। ऐं ॿी ॻाल्हि साहब ॾिसे या न ॾिसे पर ख़ुदा त ॾिसे थो न। छो असां कंहिंजो हक़ खाऊं? जॾहिं हक़ लाल जा पैसा मिलनि था त बसि। पहिरीं जॾहिं मां सामान वठणु वेंदो हुअमि न त साहब खे 1 रुपयो बि बचाए न ॾींदो हुअमि। यार ख़ादिम हिकिड़ी ॻाल्हि कयईं, तूं भली साहब खे पैसा बचियल मोटाए न ॾिजांइ पर मां मोटाए ॾींदोमांसि। तूं मोटाए ॾींदे ऐं मां न मोटाए ॾींदुमि पोइ त सही साहब खे शक थिए ई थिए। ख़ादिम तो जो हिन महिल चयो त साहब खे 5-10 रुपए जी ज़रूरत ई न आहे त पोइ छो शक पवंदुसि? तोसां सही मथो हणण ई अजायो आहे। तूं त ॻाल्हि खे सम्झी ई कोन थो। ख़ादिम हिकिड़ी ॻाल्हि कयईं, यार मां जहिड़ो आहियां अहिड़ो ई आहियां। तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त आहे तुंहिंजी मर्ज़ी, ठीकु आहे न? जेसीं ताईं हे हितां न पाण खाईंदो न मूंखे खाइण ॾींदो। इन जे करे हिनखे हितां भॼाइणो पवंदो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।